नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के अहम खबर ईंदालूं तो वज़ीर आज़म इमरान खान जो चवण है तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्लाक़ियात जो मयार बुलंद कयो। इहो ई मुआशिरा तरक्की कंदा आहिनि जिते कानून जी हुक्मरानी हुजे। आलमी स्कॉलरनि सां ऑनलाइन ॻाल्हि ॿोल कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त इहे क़ौमूं ज़िंदा ऐं तरक्की करे सघनि थियूं जिते कानून जी हुक्मरानी संदन सरहदुनि ते क़ाइम हुजे। वज़ीर आज़म चयो त आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे अज़ीम क़ौम ठाहिण जे लाइ मुआशिरे जी इख़्लाक़ी क़दरनि खे बुलंद कयो। हिन जो चवण हो त क़ौमूं इंसाफ़ ऐं कानून जी हुक्मरानी सां क़ौमूं तरक्की कंदियूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते अमली खुशहाली जो रस्तो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।